सिंध हुकूमत ट्रैफिक का पोइ फौज ठाठी में ई चालान शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। पीपी औरत विंग जी सदर मोहतरमा फरियाल टालपुर सां ख़ुराक वारे वज़ीर मखदूम महबूब ज़मा जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मखदूम महबूब ज़मा फूड अथॉरिटी जे डिजिटाइज़ेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी आहे। ऑनलाइन रजिस्ट्रेशन, शिकायत मैनेजमेंट सिस्टम ऐं डिजिटल चालान सिस्टम मुतारिफ़ करायो वेंदो। सूबाई वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। सिंध फूड अथॉरिटी अवाम के बेहतर ऐं शफ़ाफ़ सहूलतूं फराहम कंदी। सूबाई वज़ीर पारां इहो पिणु चयो वियो आहे। सूबाई वज़ीर फरियाल टालपुर के खाते में वेट स्टॉक पॉलिसी बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी आहे। ख़बर मां शेयर कंदारूं। सिंध हुकूमत ट्रैफिक का पोइ फूड अथॉरिटी में ई चालान शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। पीपी औरत विंग जी सदर फरियाल टालपुर सां ख़ुराक वारे वज़ीर मखदूम महबूब ज़मा जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में मखदूम महबूब ज़मा फूड अथॉरिटी जे डिजिटाइज़ेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ऑनलाइन रजिस्ट्रेशन, शिकायत मैनेजमेंट सिस्टम ऐं डिजिटल चालान सिस्टम में मुतारिफ़ करायो वेंदो। सूबाई वज़ीर पारां इहो चयो वियो आहे।